साथी हिन इलाइक़े जी मशहूर शख़्सियत सां साईं मंज़ूर अहमद जमाली साहिबु वेठो आहे। हक़ीक़त ज़बानी हितां जी साईं तव्हांखे पाण ॿुधाईंदो। महिरबानी जानी हरदा उतराधी तुंहिंजो पुराणो नालो असांखे यादि आहे, इन करे लख एहसान तव्हां हिन इलाइक़े में कही आया आहियो। असांजे ॾुखनि ऐं सूरनि खे दुनिया लेवल ते उन्हनि खे दाह खे पहुचाइण जे लाइ उनजो शुक्रियो। असल में हक़ीक़त हीअं आहे त हीअ असांजा इलाइक़ा जेके आहिनि, पहिरियां दादू ज़िलो हुयो, जंहिं मां ई जामशोरो ज़िलो निकितो। पहिरियां हीउ हिकिड़ो ई ज़िलो हुयो जेको पूरी कराची ताईं दादू ज़िलो हुयो। हीअ असांजो इलाइक़ो तमामु ख़ुशहाल इलाइक़नि में हिकु इलाइक़ो शुमार थींदो हो ऐं मंछर जी ख़ुशहाली बि मिसाल हूंदी हुई हितां जी। ऐं हितां जे असांजे हिन दादू कैनाल ते दाएं बिराज जूं सारियूं पूरे हिन इलाइक़े में दादू ज़िले में मशहूरु हुयूं। बदकिस्मती आहे असांजे चूंडियल नुमाइंदनि जी, असांजे हुक्मराननि जी, असांजे स्टेट जी, जिन पंहिंजे इलाइक़नि खे निधण को करे ऐं हिन इलाइक़नि खे वीरान कयो आहे। ऐं उन जो इहो अॼु तव्हां ॾिसो था त हर तरफ़ रुञ ई रुञ आहे, किथे बि को पाणी नज़र नथो अचे। माण्हू पीअण जे पाणी जे लाइ महलनि ताईं परे परे वञनि था। ही पाणी दादू कैनाल मां ईंदो हो ऐं दादू कैनाल जी ही दाएं ब्रांच वॾी ब्रांच हूंदी हुई जंहिंजो सारियाल पाणी हूंदो हो। अॼु बदकिस्मती सां सारियाल त ठहियो, पर हिते हिकिड़ो चेट जे फसल में बि कुझु केॾी महिल थिए थो त कुझु सुकी छड़ी थो वञे। हिन इलाइक़नि जा माण्हू वीचारा हाणे सिर्फ़ु मज़दूरियुनि ते ऐं ॿियनि गुज़र सफ़र जी वाहन ॾे ऐं मुल्क खां ॿाहिरि वञी करे मज़दूरी करे जेको आहे सो पंहिंजा बच्चा तातनि था ऐं उन्हनि जी बुख जी उहा बाहि विसाइनि था। असल में असां वटि जेके पाणी ते जेके धाड़ा लॻा आहिनि या नाइंसाफ़ी थियूं आहिनि, उन में ऐं असां जो त पंहिंजे सिंधी क़ौम जो बि ॾोह आहे। हिकु त पाणी चोर मथे पैसो ॾेई ऐं इरीगेशन डिपार्टमेंट जेको आहे उहो सॼो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। हाणे उनजी का गवर्नमेंट जी रिट न रही आहे। ॿियो नान बैराज एराज़िन में जिथे हिन जो पाणी वञणो ई न आहे बैराज एराज़ी जो, उहो ओॾां पाणी कचे में ऐं ॿियनि इलाइक़नि में चोरी कयो पियो वञे। ऐं उन में चोरी में मुलविस सभु उहे ई माण्हू आहिनि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि। उन्हनि जो आशीर्वाद आहे। ॿियो ब्यूरोक्रेट जेके आहिनि उहे उन्हनि सां गॾिजी करे उन्हनि खे एॾो त हुननि करप्शन ते लाहे छॾियो आहे त उन ब्यूरोक्रेट खां सवाइ उहो चूंडियल नुमाइंदो बि नथो हले जेको उनखे कमाए थो ॾिए। त हाणे सॼी ही माजरा जेका आहे उहा इहा आहे जेका अचे हिन ग़रीब ऐं मिसकीन अबोझ ऐं अणपढ़ियल माण्हुनि ते जेका आहे त टुटी आहे। ही सम्झो त क़यामत ते बर्पा आहे हिननि ते जेको आहे सो। ऐं अॼु हिननि जा माल मता सभु कुझु ख़तमु थी विया आहिनि। हिननि जा ही इलाइक़ा वीरान थी विया आहिनि। हिते तव्हांखे हर तरफ़ रुञ नज़र ईंदी। हालांकि असां खां मां सम्झां थो थर बहितर आहे। जिथे पोइ बि माल जो या चारो या वग़ैरह आहे हिते उहो बि न आहे। ऐं मंछर तव्हांजे हितां 1000 फुट जे डिस्टेंस ते आहे। इनशाअल्लाह ताला तव्हां उनखे बि ॾिसंदव त तव्हांखे उते रोवण ईंदो त छा कॾहिं उहा मंछर हूंदी जेका एशिया जी पूरी मिठे पाणी जी ढंढ हूंदी, जेका अॼु ज़हरीले पाणी जी ढंढ बणिजी चुकी आहे। पीअण जो पाणी साईं हिते बिल्कुलु जर खारा आहिनि। उन मंछर जे करे पाणी बिल्कुलु खारो आहे। किथे बि मिठो पाणी कोन्हे। सिम जा पाणी जा हिकिड़ा इहे तलाव नंढा नंढा ॾिसो था, ही खॾा, इन्हनि में महीने मास पाणी ईंदो आहे त गॾु करे था पीअंदा आहिनि या वरी महलनि तां वञी मोटर साइकिलुनि ते जरीकेन भरे ईंदा आहिनि। इहो हिननि माण्हुनि जो पीअण जो पाणी जो ज़रियो आहे। बाक़ी ॿिया हिते आरओ प्लांट्स लॻा हुआ सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते, पर बदकिस्मती सां वरी उन्हनि प्लांटनि खे सिंध गवर्नमेंट जे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे हवाले कयो वियो। उहे सभु आरओ प्लांट बंदि थी विया। अॼु बि को आरओ प्लांट कोन थो हले। उन्हनि मुलाज़िमनि खे पघार न मिलियूं गुज़िरियल 1.5 साल खां वठी। ऐं उनखां अलावा उन्हनि जी का मरमत या बहाली जो को कमु नथो करे। पब्लिक हेल्थ वारा सिर्फ़ु पंहिंजो पेट भरण में पूरा ऐं कागज़नि में उन बजट खे उन्हनि पैसनि खे इस्तेमालु करे ऐं सभु आरओ प्लांट मंछर जा बंदि पिया आहिनि। को बि आरओ प्लांट कोन थो हले। माण्हू अॼु बि पीअण जे पाणी जे लाइ तड़पनि था। उन्हनि खे बि हिननि लाभ न ॾिनो। असां इन शइ जी हिन मीडिया जे तवसत सां हिन तव्हांजे जेको आहे सो हिन चैनल ऐं तव्हांजे हिन मशहूरु यूट्यूब जे चैनल जे हवाले सां असां इहा वरी बि डिमांड कंदासीं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां, जंहिंजो बि हीउ हल्को रहियो आहे ऐं हू हितां जो वेझो पाड़ेसिरी आहे, त हिननि इलाइक़नि ते का ख़ासि तवजह ॾिनी वञे ऐं हिननि इलाइक़नि खे ॿीहर आबाद करण जे लाइ का प्लानिंग कई वञे। लख एहसान।